एहतियात जो शरीयत दीन असांखे हुक्म ॾिनो ऐं हींअर जेका इहा वैक्सीन लॻे थी इहा बि लॻरायो, मूं बि लॻराई आहे। वैक्सीन लॻराइण इलाज करणु मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। मूं वैक्सीन लॻराई, फोटू को फ़कीरनि कढी रखियो, उन ते माण्हू मग़ज़ खाई विया हलिया, पी रहे वैक्सीन था लॻराइनि। नबीअ खां वधीक ॿियो केरु आहे छा? पैगंबर खां वधीक ॿियो केरु आहे छा? हज़रत मूसा अलैहिस्सलाम बीमार थी पियो, हज़रत मूसा बीमार थी पियो। मुरीदन ख़लीफ़नि चयो साईं, असाबनि चयो साईं दवा करायो, तबीब घुरायूं, चई दवा न कराईंदुसि, शफ़ाला तुझे दवा चो डॉक्टर ॾे चो वञा, बीमारी वधंदी वई। खट ते बिस्तर ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम वेही रहियो। अल्लाह खे अर्ज़ कई, मुंहिंजा मौला मुझे बीमारी को शिफा तो तू देने वालो ही, मुझे शिफा दे। रब फरमाया मूसा वही दवा कर, अभी वोट वही जे मुझा मौला शफा केर दींदो आहे? रब फरमाया मां दींदो आहियां। शफा केर दींदो आहे? अल्लाह ताला फरमाया तो मां शफा दींदो आहियां। जे मुझा मौला को डॉक्टर ई दवा इहे छा देगा? रब फरमाया कि ये ज़रिया ई वसीला मूं ठाहिया आहे। ए मूसा छा तूं चवी थो त तूं जे करे मां पंहिंजो निज़ाम बदलाए छॾियां? वञ मूसा वञी दवा कराए, शफ़ा कोन ॾींदो। अल्लाह जे नबीअ खे हुकुम मिलियो, ख़ुदा जे नबी वञी दवा करे। अम्मा आयशा सिद्दीक़ा साईं रज़ी अल्लाह ताला अन्हा बालग को हुजूर जे हवेली में अचे थी, नंढपण में शादी थी, पर हिकमत तिब में वॾी महारत रखंदी हुई। हुजूर जे घर खां कॾहिं कदम ॿाहिरि न रखियईं, पर हर बीमारी जी दवा इलाज में पटत हूंदो हुयो। के माण्हू पुछो त मां तो हे तिब किथों सिखी? ही इलाज तिब तो किथों सिखी? हर मर्ज़ जो तो वटि इलाज आहे, हर बीमारी जी तो वटि दवा आहे, नुस्ख़ा आहिनि तो वटि, इहे तो किथों सिखिया? न तूं तिब पढ़ी है, न कंहिं हकीम वटि सिखण वई है, तो घर में रही है, ज़िंदगी सॼी मुस्तफ़ा करीम जी कुंवार हुजूर जे हवेली में तो गुज़ारी। हेॾियूं दवाऊं इलाज तो किथों, वठर नुस्ख़ा किथों तो सिखिया? अम्मा साईं जेको जवाब ॾिनो उहो ॿुधो। अम्मा साईं फरमाया त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं आख़िरी ज़िंदगी मुबारक थी त हुजूर जन ते तरह तरह जूं बीमारियूं आयूं। पोइ हुजूर जन वटि तबीब ईंदा हुआ, इलाज कंदा हुआ, दवा कंदा हुया। पोइ जेका दवा हूंदी ठाहींदी मां हुयसि, हुजूर खे खाराईंदी मां हुयसि। इन जे करे मूंखे हिकमत ऐं तिब में उबूर हासिल थी वियो। माना मदीने वारे साईं वटि बि बीमारी हाज़िरी भरण आई, हुजूर जन वटि तबीब आया, मुस्तफ़ा इलाज करायो। जेकॾहिं करम ला वैक्सीन लॻाई त तुंहिंजे गिचीअ में सूर आहे, तोखे दिल में दर्द, तूं फ़कीरनि सां तो फौकी न मूंसां जे ॻाल्हाए। कुते जो कम फ़कीर खे ॾिसी भौंकंदो, कुते जो कम फ़कीर खे ॾिसी हूअ चुपड़ी कयूं वेठो हूंदो। माठ खे पियो हूंदो ॾोड़ो लॻो, ही दुनिया पई लंघंदी, चुप कयूं वेठो हूंदो। फ़कीर खे अहिड़ो सुञाणे। घणेई कुता मुंहिंजे पुठियों भौंकण वारा, क्या भौंको? असां उहो अमल कंदासीं जेको असांखे असांजे नबी सेखारियो, असांजे दीन सेखारियो, इस्लाम सेखारियो। एहतियात बि नबी सेखारियो आहे, इलाज बि मदीने वारे साईं सेखारियो आहे। असां पंहिंजे नबी जे दीन ते हलंदासीं। अज़ीज़ान मोहतरम, सोने हबीब फरमायो त जे शहर में वबा जी बीमारी आयल हुजे, तव्हांखे ख़बर पए त फलाणे शहर में वबा आयल आहे, ओॾे न वञे। पर जंहिं शहर में तव्हां रहिया पिया आहियो, तव्हांखे ख़बर पईंदी न इन शहर में वबा जी बीमारी अची चुकी आहे, हाणे हिन मां निकिरो ई न, रही पोइ मौत ज़िंदगी अल्लाह जे मथां, मौत मोह या बचो इहो रब जो फ़ैसिलो आहे। पर तव्हांखे उहो शहर छॾिणो न आहे जेसी ताईं उहा बीमारी टरी वञे। ऐं